मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अशरफ शाह मूजिब MPA मटियारी मखतूम रफ़ीक़ुज़मा ऐं अॻूणे ज़िले काउंसिल चेयरमैन मखतूम फ़खुरज़मा पारां संदन टीम जंहिंमें अॻूणो पीपल्स पार्टी यूथ विंग जो मरकज़ी सदर अमजद बलोच, अकबर भुट्टो, सरफियाज़ ख़ासखेली, शमन सहतो, अॼोके सिंध जे सक़ाफ़त जो ॾियारो भिटशा भरिसां ग़रीब यतीम ॿारनि जे सेंटर आगोश में यतीम ॿारनि सां गॾु मल्हायो ऐं यतीम ॿारनि खे मुख़्तलिफ़ तोहफ़ा ॾेई पूरो ॾींहुं साणनि गॾु गुज़ारियो, खेनि सक़ाफ़ती ख़ुशियुनि में शामिल कयो। मखतूम रफ़ीक़ुज़मा जी टीम आगोश सेंटर में 150 यतीम ॿारनि खे अजरकुन, मिठाई ऐं केकनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते आगोश सेंटर में मौजूदु ॿारनि पारां सिंधी अजरक ओढे सिंधी गीतनि ते रक़्स पुण कयो। उन मौक़े ते यतीम ॿारनि जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। MPA मटियारी मखतूम रफ़ीक़ुज़मा ऐं अॻूणो ज़िले काउंसिल चेयरमैन मखतूम फ़खुरज़मा पंहिंजे पैगाम में चयो त आगोश सेंटर में क़याम पज़ीर यतीम ॿारनि खे बि ख़ुशियूं मल्हाइण जो हक़ आहे। उहे बि असांजा सिंधी आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजे ख़ुशियुनि में शामिल करणु घुरिजे। अॼु सिंध जी सक़ाफ़ती ईद जे ॾियारे ते असां सोचियो त रोडनि रस्तनि चौकनि ते नची कुॾी त हर को सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाईंदो, पर असुलु ख़ुशी तॾहिं थींदी आहे जॾहिं यतीम ॿारनि खे पंहिंजे ख़ुशियुनि में शामिल कजे।